رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما جزاء الذين يحاربون الله ورسوله ويسعون في الأرض فسادا أن يقتلوا أو يصلبوا أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو ينفوا من الأرض ذلك لهم خزي في الدنيا ولهم في الآخرة عذاب عظيم إلا الذين تابوا من قبل أن تقدروا عليهم فاعلموا أن الله غفور رحيم. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں اणगणिया کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नाहक खून करण जे मुतालिक़ फरमायो हो त जंहिं माण्हूअ बग़ैर कंहिं ॾोह जे कंहिंखे क़त्ल कयो ॼण सॼी इंसानियत खे क़त्ल कयईं। एॾो जुर्म आहे नाहक कंहिं इंसान खे क़त्ल करणु, एॾो जुर्म आहे ॼण सॼी दुनिया जे माण्हुनि खे इंसाननि खे क़त्ल करे छॾियईं। पर जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ खे कंहिं नाहक क़त्ल थियण खां बचायो, उनजो तहफ़ुज़ कयईं, उनजी हिफ़ाज़त कयईं, संभाल कयईं, उनजी बचाए विधाईंसि त ॼण सॼी दुनिया खे क़त्ल थियण खां नाहक मरण खां बचायईं। एॾो वॾी अजुर बि आहे। त पोइ गुज़िरियल आयत में ॿ माण्हू अहिड़ा ज़ाहिर थियनि पिया जंहिंखे क़त्ल करण जी इजाज़त हुई। अल्लाह तबारक व तआला फरमायो कतबना अला बनी इसराईल अन्नहु मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन औ फसादिन फिल अर्द। कंहिं माण्हूअ खे क़त्ल कजे बग़ैर कंहिं ॾोह जे जुर्म आहे, पर जेकॾहिं उन पहिरियां ई कंहिं माण्हूअ खे क़त्ल कयो आहे, क़िसास में हाणे हिन खे क़त्ल करणो थो पवे त हक़ आहे हिन खे क़त्ल कबो शरई कानून जे एतबार सां। या वरी ॿी सूरत औ फसादिन फिल अर्ज़, अहिड़े क़िस्म जो डाकू रहज़न बदकुमाश माण्हू आहे जो फितनो ऐं फसाद पैदा कंदो थो अचे, घर घर झेड़ो थो कराए, हर नंढे वॾे में पोड़े पके में फितनो फसाद पैदा थो करे। अहिड़े फसादीअ माण्हूअ खे बि जेकॾहिं क़त्ल थो कजे त जाइज़ आहे। पर उन जूं कुझु सूरतूं लफ़्ज़ अहिड़ो जो निकिरी पियो गुज़िरियल आयतुनि में त फसाद करे ज़मीन में त पोइ कंहिं हद ताईं उनखे क़त्ल करे सघिजे थो। इहे ॿ ॾोह न हुजनि त पोइ कंहिं इंसान खे क़त्ल करणु इन्हनि ॾोहनि खां सवाइ नाजाइज़ ऐं जुर्म आहे। त हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन फसादीअ डाकू ऐं रहज़न क़िस्म जे माण्हूअ जे सज़ा जो बयानु फरमायो आहे। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे अंदरि दीन इस्लाम खे नाफ़िज़ करण जे लाइ अमन जो तरीक़ो सेखारियो आहे। इस्लाम ख़ुदि अमन जो सबक़ आहे। बदअमनीअ खां इस्लाम बचाए थो, झेड़े झगड़े फसाद खां बचाए थो, माफ़ करणु दरगुज़र करण जो सबक़ सेखारे थो, हिक ॿिए सां कस कसर में भाईचारे में हलण जो सबक़ थो सेखारे, फिटण खां बचाए थो, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते रुसी धार अचण खां इस्लाम बचाए थो, इस्लाम पाण में जुड़ी हलणु सेखारे थो। पोइ हाणे शरई कानून जे एतबार सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबरनि जे ज़रिए ख़ुसूसन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए हिन दुनिया जे अंदरि अमन जो जेको माहौल ॾिनो आहे,
इस्लामी शरई कानून जे एतबार सां जेको अमन बहाल करायो आहे ऐं उहो अमन वॾियुनि कोशिशुनि सां, वॾियुनि महिनतुनि सां, वॾियुनि जंगुनि सां इस्लाम आयो, इस्लामी कानून नाफ़िज़ थियो। इस्लामी कानून खे नाफ़िज़ करण में वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पयूं। हाणे इहो इस्लाम जॾहिं अमन भरियो माहौल पैदा करे चुको आहे, एॾियुनि वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ इस्लामी माहौल खे टोड़ण जी कोई हिकिड़ो माण्हू कोशिश करे थो। इन अमन भरे माहौल खे जेको शरई कानून सां जुड़ियो हो, उनखे हिकु माण्हू पंहिंजे ताक़त सां टोड़ण जी कोशिश थो करे। ताक़त कहिड़ी अथसि? डाकू डाकू गॾाए थो, चोर चोर गॾाए थो, रहज़न गॾाए थो, फुरियूं धारा करे थो, चङनि माण्हुनि जे घरनि में घिड़ी करे हला करे उन्हनि जी इज़तुनि खे मजरू करे थो, उन्हनि जो माल फुरे थो, उन्हनि जे घर जे चौधीवारीअ जो तक़दुस पामाल करे थो, इज़तुनि में हथ विझे थो। पोइ हथा के जेकॾहिं कोई उनखे रोके थो त उनखे क़त्ल करण खां बि नथो मुड़े। अहिड़े क़िस्म जो को डाकू, को रहज़न पैदा थी थो पवे त पोइ अल्लाह तबारक व तआला अहिड़े माण्हूअ जे लाइ अॼोकी क़ुर पाक जे तिलावत थियल आयत जे अंदरि 4 क़िस्म जूं सज़ाऊं बयान फरमायूं आहिनि। वाज़िह करे वञा, सिपारो नंबर 6 सूरत माइदा आयत नंबर 33 ऐं 34, रुकू 5। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदरि फरमायो, इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहू, सज़ा उन माण्हूअ जी जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां विढ़े थो। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो, अल्लाह जे रसूल सां त नऊज़ बिल्लाह माण्हू उन ज़माने में विढ़िया, जंगियूं जो कयूं, मुक़ाबला जो कयूं, त थोरी हद ताईं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त को माण्हू अहिड़ो बेहया थी पए, को अहिड़ो बेशनास थी पए जो हुज़ूर जन सां मुक़ाबलो करे। अल्लाह जे ज़ात सां मुक़ाबलो केरु कंदो? अल्लाह ताला जे ज़ात सां त कोई वॾी नथो सघे। सम्झण जे लाइ इहो सवाल पैदा थियो त अल्लाह ताला जो फरमायो आहे, इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहू, रुगो सज़ा उन माण्हूअ जी जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां लड़े। सवाल सम्झ में आयो? त हुज़ूर जन सां त माण्हू विढ़िया, नऊज़ बिल्लाह मुक़ाबला कयूं, सम्झ में आयो? अल्लाह जे ज़ात सां कीअं भला माण्हू विढ़ंदो? उनजो जवाब उलमा मुहद्दिसीन ही लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे अंदरि पंहिंजे नबियनि सगोरनि खे मोकिले करे अमन जो हिकिड़ो माहौल ॾिनो आहे, शरई कानून नाफ़िज़ करे इस्लामी माहौल ॾिनो आहे, इज़तुनि खे महफ़ूज़ रखण जो, मिल्कियतुनि खे महफ़ूज़ रखण जो। पोइ इहो अल्लाह ताला जे तरफ़ खां जेको कानून मिलियो आहे, उन कानून खे जेको टोड़े थो, ॼण त उहो अल्लाह ताला सां नऊज़ बिल्लाह जंग थो करे। हालांकि विढ़ंदो उहो माण्हुनि सां आहे, विढ़ंदो इज़तूं माण्हुनि जूं ख़राब कंदो आहे, माल मिल्कियत माण्हुनि जो फुरींदो आहे, ऐं क़त्ल बि नऊज़ बिल्लाह माण्हुनि खे कंदो आहे। पर इहो माहौल जेको अमन जो जुड़ियल हो, उहो पैगंबरनि जे वजह सां अल्लाह ताला जोड़ायो ऐं वॾियुनि महिनतुनि सां जुड़ियो। पोइ अल्लाह ताला फरमाए थो, इन्हनि माण्हुनि सां विढ़ियो ॼण मूं सां विढ़ियो, छो त इहो माहौल त मां ॾिनो हो न, शरई कानून त मुंहिंजो हो न, क़ुर त मुंहिंजो हो, पैगंबर मोकिलियल बि मुंहिंजो हो, ॿुधायल तरीक़ो बि मुंहिंजो हो, माहौल बणायल बि मुंहिंजे कानून मुताबिक़ हो। उनखे जंहिं टोड़ियो ॼण उहो मूं सां विढ़ियो, मूंखे टोड़ियो। पोइ हाणे सम्झ में अची वियो त वाक़ई अल्लाह तबारक व तआला इहो लफ़्ज़ कहिड़े एतबार सां चयो आहे। फरमाई, इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहू, सज़ा उन माण्हूअ जी जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग थो करे। व यसअऊन फिल अर्ज़ि फ़सादा, ऐं ज़मीन में फ़साद थो पैदा करे। फ़साद कीअं पैदा थींदो आहे? कंहिं माण्हू खे धमकाइण, उन माण्हूअ जे मथां पंहिंजी ताक़त खे मुसलत करणु, ग़लति सलत जुमिला ॻाल्हाए गार गंदुजा उनजी बेइज़ती करणु, पंहिंजो रोब ऐं दाबो ॼमाइणु, पोइ जेकॾहिं कोई रोके त उन सां विढ़ी बि पवणु, अञा जेकॾहिं कोई चङो माण्हू उनखे ज़ोर सां रोके त उनखे क़त्ल बि करे छॾे, या रस्ते ते बीही करे माण्हुनि खां पैसा ॾोकड़ ज़रूरी क़ीमती शयूं फुरे विझे, पोइ जेको उन फुर में रुकावट बणिजे, न ॾे सामान त उनखे ही वरी मार कुट बि करे, बेइज़त बि करे, या वरी अञा ज़ोर ॾिए त वरी उनखे मारे बि विझे। अहिड़े क़िस्म जो फ़सादी आहे। हाणे इन फ़साद जे करे रस्तनि में अमन ख़तमु थियो, बदअमनी थी वई। को ॾींहुं ॾिठे जो राति जो माण्हू निकिरी नथो सघे,
कोई इज्जत वारो माण्हू पंहिंजे बचड़नि सां अस्पताल दवा दारू मिटनि माइटनि ॾे घुमी फिरी रस्ते ते नथो सघे। ही अहिड़ा बदमाश क़िस्म जा माण्हू फुर लुट त कनि था, ज़ेवर त खसनि था, पैसा त खसनि था, नऊज़ बिल्ला औरतुनि जे इज़तुनि में हथ विझी करे इज़तूं बेहरमती करे विझनि था। हाणे रस्तो सुनसान थी वियो, माहौल ख़राब थी वियो, बदमनी पैदा थी वई हिन बदमाश माण्हूअ जे करे, हिन जे डाकाज़नीअ जे करे, हिन जे रहज़नीअ जे करे। हथा कि जेको हुन जे मुक़ाबले में अचे थो त हुनखे बिना देर मारे विझे थो। अहिड़े क़िस्म जो माण्हू क़ुर पाक चयो औ फ़सादन फिल अर्ज़, जेको अहिड़ो फ़साद पैदा करणु चाहे थो, पोइ उहो अकेलो हुजे या हुन सां गॾु वॾो ग्रुप हुजे या हुन जे मथे जे मथां का छपर छांव का हुकूमत जो को नुमाइंदो छो न हुजे, जेको हिन फ़साद जे माहौल में आयो। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जॾहिं हिन फ़साद पैदा कयो आहे, उन फ़साद में हिन जे मथां फ़साद साबित थियो आहे, हाणे पकड़ियो आहे, गिरफ़्तार थियो आहे। ॾिसो त हिन मुसलमाननि खे या मुसलमाननि सां गॾु जेके काफ़िर ज़िमी अमन वठी रहिया पिया आहिनि त बाबा असां आहियूं गैर मुस्लिम, वाणिया बागड़ी भील कोली कहिड़ा बि आहियूं, रहंदासीं तव्हांजे मुआशिरे में, कानून इस्लाम जो भले हुजे, सभु कुझु हुजे, असां तव्हांजे कानून सां रुकावट न बणजंदासीं, ढल ॾींदासीं, टैक्स ॾींदासीं, सभु कुझु ॾींदासीं, कानून तव्हांजे सां रहंदासीं, पर पूॼा पंहिंजे मज़हब मुताबिक़ कंदासीं। इनखे ज़िमी चइबो आहे इस्लामी कानून सां। उनखे बि शरीयत इजाज़त ॾिनी आहे मुसलमाननि जे मुआशिरे में रहण जी। इहो आहे त गैर मुस्लिम पर ज़िमी आहे, माना मुसलमाननि जे ज़िम्मे आहे उनजी हिफ़ाज़त करणु। हाणे जेको डाकू पकड़ियो आहे, साबित थियो आहे त हिन मुसलमान खे मारियो आहे या कंहिं ज़िमी गैर मुस्लिम खे वाणियो आहे, मारियो आहे, वाणी कंहिं गैर मुस्लिम खे जेको मुसलमान जे ज़िम्मे आहे उनखे बि हिन मारियो आहे। चङी तरह तहक़ीक़ करण खां पोइ ख़बर पवे थी त हिन माल वग़ैरह न लुटियो आहे, इज़तुनि में हथ न विधो आहे, ॿियो गार गंद न कई आहे, माल बि न फुरियो अथई, बसि मारियो अथई। उनजे लाइ अल्लाह तबारक व तआला सिधो सो फरमायो ऐं युक़तलू, इनखे बदिले में क़तल कयो। माण्हू मारियो अथई त मुसलमान मारे या काफ़िर जेको ज़िमी आहे मुसलमाननि जे हिफ़ाज़त जे ज़िम्मे में आहे उनखे मारियो अथई, माल न लुटियो अथई, शर्त आहे, सिर्फ़ु क़तल कयो अथई, उनखे क़तल कयो बदिले में। ॿिए नंबर में पर जेकॾहिं उनखां साबित थियो आहे त क़तल बि कयो अथई, माल बि लुटियो अथई ऐं केतिरनि जॻहियुनि तां लुटियो अथई, इन माण्हूअ खां जंहिंखे मारियो अथई उन खां बि लुटियो अथई, पर केतिरनि जॻहियुनि तां लुटियो अथई। हाणे हुनजे लाइ अल्लाह ताला फरमायो औ युसल्लबु, इनखे हिकु धक सां न मारियो, इनखे चौंक ते चौराहे ते कंहिं अहिड़ी जॻह ते जिते अवामी मेड़ थींदड़ हुजे, अहिड़ी जॻह ते हिनखे सूलीअ ते चाढ़ियो, फाही ॾियोसि, लटकायोसि। पोइ इहो मथे लटकियो पियो हुजे, ज़िंदह लटकियो पियो हुजे, उते लटकी तड़पी मरे, माण्हू ॾिसंसि। ऐं उलमा मुहद्दिसीन एतिरे ताईं बि लिखियो आहे त नेज़े या छुरी वग़ैरह सां हुनजो पेट फाड़ियो, माण्हू ॾिसंसि त एतिरो तूं बेहया थी पियो ऐं मुसलमान थी करे या मुसलमाननि जे मुआशिरे में रही करे माण्हुनि जूं इज़तूं ख़राब बि करी, माल बि लुटी, माण्हू मारे बि छॾी, उनखे ईअं इबरतनाक सज़ा ॾियो। औ युसल्लबु, क़ुर पाक फरमायो उनखे सूलीअ ते चाढ़ियो, पेट फाड़ियोसि नेज़े सां या चाकूअ सां, लटकियो पियो हुजे, माण्हू ॾिसणसि इबरत ख़ातिर। ॿ नंबर 3, पर जेकॾहिं अहिड़ो कैदी अहिड़ो माण्हू पकड़ियो आहे जंहिं सिर्फ़ु माल लुटियो आहे, क़तल न कयो आहे, सिर्फ़ु माल लुटियो आहे, क़तल न कयो आहे, धारा थो हणे, चोरियूं थो करे, फुरियूं थो करे, मारियो कंहिंखे न अथई, क़तल हिन जे मथां साबित नथो थिए, सिर्फ़ु लुट फुर साबित थी आहे, त पोइ अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ जे लाइ फरमायो औ तुक़त्ता ऐदीहिम व अर्जुलुहुम मिन ख़िलाफ़िन औ युनफ़ौ मिनल अर्ज़, इन माण्हूअ खे पकड़े करे इनखे सज़ा कहिड़ी ॾिबी, हिकिड़ो हथु हिकिड़ो पेर कटबुसि, हथु साॼो त खाॿो पेर, जे हथु खाॿो त साॼो पेर, माना उबतड़, हथु बि साॼो पेर बि साॼो, ईअं न, ॿिन्हिनि मां हिकिड़ो साॼो त ॿियो वरी खाॿो, हथु साॼो आहे त पेर खाॿो, जे वरी हथु खाॿो आहे त पेर वरी साॼो, अहिड़ी तरह सां मुख़ालिफ़ सिमत में हथु ऐं पेर हुनजो कटिबो। इहो उन माण्हूअ जो जंहिं सिर्फ़ु माल लुटियो आहे, मुड़े नथो,
साबित थियो अथसि। इहे सभु ॻाल्हियूं रुॻो ईअं न आहिनि त हिकिड़े माण्हूअ खे ख़दशो थी पियो त हिन चोरी कई आहे, बसि हुनखे वठंदे वरी सज़ा ॾे, उनखे कानून जे तहवील में आणिबो, उनजे मथां उहे चोरियूं या फुर लुट या खून रेज़ी उहा उन ते साबित थिए, पहिरियां साबित थिए, उनखे क़ैद कबो, उनजे मथां जुर्म साबित कबो, पोइ उहो कानून लागू थींदो सज़ा जो। चोथे नंबर में अहिड़ो माण्हू पकड़ियो आहे जेको पहिरियों भेरो अञा चोरीअ या धाड़े जे इरादे सां निकितो हो घरां, ॿियो ई कुझु कोन हुउसि, पहिरें भेरे ई पकड़िजी पियो, अनाड़ी हो नओं सेखड़ाट, नईअ में निकितो, पहिरियां ई पकड़िजी पियो, न के माल फुरे सघियो, न ई वरी नऊज़ बिल्ला क़त्ल करे सघियो, कुझु बि कोन कयईं, पहिरें भेरे ई अची पकड़ियो। हाणे गिरफ़्तार त थी पियो, पर अञा ताईं हिन खां को ॾोह थियो कोन हो, इरादे हुन सां हुयो, रस्ते ते बीठो हथियार खणी, बुट ॿधियूं कंहिंजे घर में घिरियो हो, कयो कुझु कोन अथई, अञा सिर्फ़ु उन जुर्म में पकड़ियो आहे, साबित न थियो, कुझु न थियो आहे, माल फॿायो न अथई, माण्हू मारियो न अथई, इज़तूं ख़राब कयूं कोन अथई, सिर्फ़ु इन जुर्म में, इन जे इरादे सां निकितल हो, इन मुहिम में निकितल हो, पकड़िजी पियो। हाणे हुन जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो औ युनफो मिनल अर्ज़, इनखे जलावतन कयो, मुल्क मां कढोसि, लॾायोसि, हितां निकिरी वञे, हितां हिन मुल्क में, हिन शहर में तुंहिंजो ठिकाणो कोन्हे को, भले अबे ॾाॾे हिते रहंदो आहे, निकिर हितां, हितां निकिर, बसि तोखे हिते रहण जी इजाज़त कोन्हे, ज़बरदस्ती हुनखे जलावतन करे कढी छॾिबो। औ युनफो मिनल अर्ज़, क़ुरान पाक फरमायो। हाणे इन लफ़्ज़ ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहे, सहाबा किराम खां बि साबित आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे कि चौथे नंबर जी जेका सज़ा आहे न, ओ युनफो मिनल अर्ज़, ज़मीन मां निकाली ॾियोसि, हुनखे जलावतन कयो, मुल्क मां कढो या ज़िले मां कढो, सूबे मां कढो, ॿिए सूबे में वञी छॾियोसि, माना एतिरो परे छॾियोसि जिते हिन जी पहुच न थी सघे, हिते जितां हिन जी हिते पहुच न थी सघे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त कंहिं ॿिए इलाइक़े में छॾियोसि, अहिड़े इलाइक़े में जितां जा माण्हू हिन खां वधीक ॾींगा हुजनि, उते ॾींगायूं करे त पादर हणसि, सुधारे वञसि। पर हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त ॿिए इलाइक़े में बि न छॾियोसि, अहिड़े माण्हूअ खे, ॿिए इलाइक़े में वेंदो न, उतां जे माण्हुनि खे वरी तंग कंदो, हिनखे क़ैद करे छॾियो बसि, जेसि ताईं जेल काटे 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 सुधरे न, तौबा न करे, जेसि ताईं पकी टकी तौबा करे माफ़ी न वठे, तेसि ताईं न छॾियोसि। पर अॼुकल्ह थी ईअं पियो आहे त पहिरीं ॾींहुं पहिरीं घड़ीअ में ई माफ़ी वठण था शुरू कनि, ऐं इहे सभु अहिड़े क़िस्म जा ॾोहारी आहिनि, पकड़िया न आहिनि, जेल थाणो अञा ॾिठो कोन थो, अॻ ई पहिरीं पवण शुरू थींदा, सुवाल पैदा थियो त छा हिते ई तौबा थो करे छॾियऊंसि, जवाब आहे न, थोरी चीपट अचेसि, थोरो वक़्तु गुज़रेसि, थोरो मक्खियूं मच्छर तंग कनिसि, थोरो खाधे पीते में ज़िलत ॾिसे, जेल ॾिसे, थोरो ऊच नीच ॾिसे, इज़त कुझु ख़राबु थिएसि, चङो भलो अरसो कुझु गुज़रेसि, पोइ तौबा हिन जी, ईअं पहिरीं ॾींहुं ई छॾींदुसि त उते ई बदिलो वठंदो। ऐं छो आहे ईअं, तकड़ में तौबा जंहिं कई आहे, तकड़ी क़बूल कई वई आहे, त फिर ॾेई करे उते ई हुनखे मारींदा आहिनि, या वरी हुनजो वजु ॻोल्हींदा आहिनि त भला बदिलो वठांसि मां, कीअं मूंखे पकड़े, छो त हुनखे सेकत आई कोन हुई न। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त पहिरें भेरे ई डाकू जॾहिं पकड़िजी पए, को बि क़िस्म जो ॾोह अञा न कयो अथई, अॻ ई पकड़िजी पियो, त हुनखे क़ैद करे छॾियो बसि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह बि पंहिंजे दौर में इहा फतवा ॾिनी त हुनखे जेल विझी छॾियो, की जेल में चङो आहे, बसि पियो हुजे जेल में, उते ॻरे मरे, बसि हिनखे छॾींदो न वरी ख़राबु थींदो। हाणे 5 नंबर में अल्लाह तबारक व तआला फरमायो इल्लल्लज़ीन ताबू मिन क़ब्ल अन तक़दिरू अलैहिम, अहिड़ो माण्हू आहे हिकिड़ो जेको पकड़ियो बि न आहे, जेको अञा पकड़ियो कोन्हे, चोरी करे वियो फॿी वई, नऊज़ बिल्लाह ज़िना करे वियो फॿी वई, धाड़ो हणी वियो फॿी वई, पकड़ियो कोन्हे, ही त मथियूं चारई सज़ाऊं जेके बयान थियूं उन माण्हूअ जूं जेको पकड़ियो, पोइ जे खून साबित थियो सिर्फ़ु त बदिले में क़त्ल कयोसि, पर जे माल बि साबित थियो, खून बि साबित थियो, त पोइ उनखे चौंक ते फांसी ॾेई करे पेट फाड़ियोसि। पर जेकॾहिं सिर्फ़ु माल साबित थियो आहे, खून साबित न थियो आहे, त पोइ हिकिड़ो हथु त ॿियो पेर, साॼो हथु खाॿो पेर, ईअं उबतर तरीक़े सां कटियोसि। पर जेकॾहिं वरी कुझु बि साबित न थियो आहे, पहिरें भेरे ई पकड़ियो आहे, त उमिरि क़ैद, जेल में हणी छॾियोसि। हाणे पंजी सूरत हीअ आहे त हिकिड़ो माण्हू चोरियूं, दाड़ा, फुरियूं,
करे वियो आहे, क़तल बतल करे वियो आहे, पकड़ियो कोन्हे को। शरीयत जो कानून बि घुमे थो, लामारा थो हणे। जेको पकड़ियो उन ते जहिड़े क़िस्म जो ॾोह साबित थियो उनखे ओड़े क़िस्म जी सज़ा लागू थींदी, चाहे केर बि हुजे, मोतबर हुजे कि अमीर वज़ीर मिनिस्टर जो पुटु छो न हुजे या ख़ुदि मिनिस्टर छो न हुजे, सज़ा लागू थींदी। हाणे खुखी वई सभिनी खे त भाउ कानून इस्लामी नाफ़िज़ थियण ते शुरू थियो आहे। मां बि जेकॾहिं कानून जे हथ चढ़ी वियुसि त पोइ मूंखे बि कानून घोटे छॾींदो। यार पकड़जण खां पहिरियां ई तौबा कई। हिकिड़ो माण्हू सभु ॾोह करे वियो आहे पर पकड़जण खां पहिरियां ॾोही थो ॾोह पंहिंजो दिली दिल में एतराफ़ करे मञे करे तौबा ताइब थो थिए। इल्लल्लज़ीन ताबू मिन क़ब्ल अन तक़दिरू अलैहिम, गिरफ़्तार थियण खां पकड़जण खां पहिरियां जंहिं तौबा कई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फ़अलमू अन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, यादि रखो त मां रब बख़्शणहार महिरबान आहियां। इहो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिसे जो बख़्शिश जो ऐलान फरमायो। मां हुनखे माफ़ कयो छोकी मुंहिंजे कानून जे गिरफ़्त में न आयो आहे न, मूं हुनखे माफ़ कयो। बाक़ी माण्हू मारियो आई उहो हिन ते साबित थिए थो, पकड़ियो कोन्हे, एतराफ़ कयो अथई। कंहिं माण्हू हिनखे चयो त बाबा तूं हुकूमत जे गिरफ़्त में बि न आयो आहे, ठीकु आहे, पर असांखे त ख़बर आहे न तूं माण्हू फलाणो मारियो आहे, असांखे हुनजो हिसाबु ॾे। पोइ दियत वठी हुनखे माफ़ कनि त बि हुननि जी मालिकनि जी मर्ज़ी, पर जे बदिले में किसास में क़तल कनि त बि हुनजी मर्ज़ी। अल्लाह जी फरमाए थो मूं पंहिंजो हिसाबु माफ़ कयो, छो त मुंहिंजे कानून जे गिरफ़्त में न आयो आहे त मूं माफ़ कयो, ॿारनि खे पंहिंजो हक़ु ॾे। पोइ जंहिंजो क़तल कयो हुई उहे जेकॾहिं बदिले में किसास में क़तल कनिसि त बि उनखे इजाज़त आहे। या जेकॾहिं किथे हिन जी ज़िना थियल हुई उहा हिन ते साबित थी वई, उहे माण्हू हाणे उथिया त तूं तौबा ताइब थियो आहे न, अल्लाह ताला त तोखे माफ़ करे छॾियो, ॿारनि जा हक़ त माफ़ कोन थो करे न, असांखे पंहिंजो हिसाबु ॾे। तुंहिंजे मथां अहिड़े क़िस्म जो ॾोह साबित थियो आहे। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ज़िना जी जेकॾहिं उनजे मथां साबिती थी वञे चइनि शाहिदनि जे रूबरू त फलाणो चवे थो मां बि ॾिठो तमासि, फलाणो चए थो मां बि ॾिठो तमासि, चार माण्हू ईअं चवनि था ऐं चारई शाहिदी अहिड़ी था ॾियनि जो चइनी जी ॻाल्हि हिकु आहे। ईअं न त हिकिड़ो हिकिड़े ॾींहं जी, ॿियो ॿिए ॾींहं जी थो चए, टियों टे ॾींहं जी थो चए, इहा शाहिदी न बीहंदी आहे। चारई हिकु क़िस्म जी शाहिदी ॾियनि था, साबिती थी वञे ज़िना हिन जे मथां, त पोइ ज़िना जी हद लॻाइनिसि भले माण्हू। अल्लाह जी फरमाए थो मां त पंहिंजो हिसो माफ़ कयो आहे न, दुनिया आख़िरत में सज़ा रसुआ वारो मां पंहिंजो हिसो माफ़ कयो आहे। माननि जा हक़ अथसि उहे ॾे। माना जेकर हुनखे ज़िना में हद था लॻाइनि, कोड़ा था हणनि, भले उहो उन्हनि जो हक़ आहे, भले वठनिसि हिसाब। या जेकॾहिं कंहिंजो माल चोरी कयो आई, हाणे हुनजे मथां अंदरूनी माण्हुनि पाण में लिख छप में साबित कयो अथव तूं ॾोही हुई पुराणे ज़माने में, हाणे खणी इहो ॾोह छॾे वियो आहे, असांजो ॾोह त कयो ई न, अथई यादि, असांखे पंहिंजो ॾे। माण्हू घुरनि था, अल्लाह जी फरमाए थो मूं त माफ़ कयो, माण्हुनि जो हक़ आहे, माण्हू चवनि था ॾे। पर सच ही आहे माल ऐं इज़तूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं हिन माण्हुनि जूं फबायूं आहिनि, इज़तूं ख़राब कयूं आहिनि, अल्लाह ताला हिनखे ढके छॾियो आहे ऐं हिन जो इहो हक़ बाननि जो हिन जे मथां रहियल आहे, उहे पंहिंजा हक़ ॾेई पोइ मरे। ईअं मरी वियो त क़यामत जे ॾींहुं हिन जूं जेके चङायूं हूंदियूं उहे उन्हनि माण्हुनि खे मिलंदियूं जंहिंजो ही ॾोही थी करे आयो। चङायूं बि हिन जूं वेंदियूं हलियूं, वेतर उन्हनि जूं बुरायूं हिन जे गिच में लॻंदियूं, क़यामत जे ॾींहुं जहन्नम में पवंदो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो पहिरीं आयत में ज़ालिक लहुम ख़िज़्युन फ़िद दुनिया, इहा त दुनिया जी रुसवाई आहे, इहा उन्हनि जी दुनिया में ई रुसवाई आहे, ख़्वारी आहे, सज़ा दुनिया जी आहे। वलहुम फ़िल आख़िरत अज़ाबुन अज़ीम, आख़िरत में हुनजे लाइ अञा वॾो दर्दनाक अज़ाब आहे। जेको असांजे कानून जे गिरफ़्त में आयो उनखे जेका सज़ा ॾिनीसीं इहा दुनियावी सज़ा आहे, आख़िरत में हुनखे सज़ा अञा ॿी ॾींदासीं। छो नथो मुड़े? असां पंहिंजे पैगम्बरनि खे मोकिलियो, पैगम्बरनि जा जानशीन, पैगम्बरनि जूं महिनतूं, पैगम्बरनि जूं क़ुर्बानियूं, पैगम्बरनि जूं जंगियूं, पैगम्बरनि जा सिर हलिया विया, क़तल थी विया, क़ुर्बानियूं ॾेई विया, उन्हनि हिकिड़ो माहौल इस्लामी अमन जो पैदा कयो। हिननि वरी डाकाज़नी करे चोरनि ऐं रहज़ननि ऐं फ़सादनि माण्हुनि गॾिजी करे उन कानून अमन खे तोड़ियो आहे, हुनजी सज़ा दुनिया में बि इहा ॾींदासीं, आख़िरत में बि ॾींदासीं। ये दुनिया ऐं आख़िरत जे सज़ा जो एॾो वॾो दड़को आहे अल्लाह तबारक व तआला जो सचपच, इहो बि अल्लाह ताला जे ज़ात जो प्यार आहे ॿाननि सां, त दुनिया में मुड़ी वञनि अहिड़े क़िस्म जा ॾोहारी न थियनि जो दुनिया में बि रुसवाई थिए न, आख़िरत में अचनि त असां हुनखे उते बि रुसवा कयूं न कनि। अहिड़े क़िस्म जा ॾोह मुड़ी वञनि, बची वञनि, त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे महबूब जा उम्मती
ॿियनि उम्मतुनि जे साम्हूं रुसवा न थियनि। इहा अलाह ताला जे ज़ात जी वॾी ख़ैर ख़्वाही आहे। रब जे ज़ात जो उम्मत मुहम्मद सां प्यार आहे। अॻुवाट ॿुधाए छॾियईं त ही सज़ाऊं रखियल आहिनि तव्हांजे ॾोहनि जूं, जे कंदव त सज़ा मिलंदव। पोइ अॻुवाट जेको न ॿुधाए छॾींदो आहे, दुनिया में बि ईअं आहे। हिकिड़ो माण्हू रस्तो थो पुछे, अबा हितां मूंखे मोड़े वञिणो आहे। हिकिड़ो ॾाहो माण्हू आहे, ॾसेसि त रस्तो ई वेंदई, पर भाऊ यार ख़्यालु कजां, राति जो अवेलो टाइम आहे, हिते धाड़ा फुर बि फलाणे मोरीअ खां थींदा अथई, होशियारी कजां। ऐं फलाणे जॻह तां रस्तो ख़राबु बि अथई, मुमकिन आहे तूं फासी पई परेशान थी। हाणे जंहिं न हुनखे ॿुधायो, इहा हुन सां भलाई कई, महिरबानी कई, या हुन सां जुर्म कयो, ॿुधायो त उनखे इतलाह कयो तां त हू पंहिंजी तयारी करे वञे, बंदोबस्तु करे वञे, या खणी न वञे तयारी करे। अल्लाह तबारक व ताला जन्नत वारो जेको रस्तो आहे न, उन जन्नत वारे रस्ते में ईंदे ईंदे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि मां इंसान भिटकंदो, किथे किथे रस्तो ख़राबु अथसि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि तां शैतान हुनखे फुरींदो, डाको हणंदो, ईमान खसींदुसि, चोरियूं कराईंदुसि, ज़िनाऊं कराईंदुसि, बदमाशियूं कराईंदुसि, किथे किथे हिनखे लामारा ॾेई विसविसा विझी करे बुछड़ो बणाईंदो। अल्लाह ताला क़ुर पाक जे ज़रिए ॿुधाए करे इंसानियत सां ख़ैर ख़्वाही कई आहे। कोई ईअं न सम्झे त अल्लाह तबारक व ताला इंसान खे ॾोहनि जे करे जेके सज़ाऊं ॾिनियूं आहिनि, नऊज़ वॾियूं सज़ाऊं आहिनि, त ज़ुल्म आहे। अल्लाह ताला क़ुर पाक में फरमाए, वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल आबीद, मां ॿारनि खे सज़ा छो ॾींदुसि, रब ॿारनि खे सज़ा न ॾींदो आहे। अल्लाह से ॿिए जॻह ते फरमाए, मां सज़ा ॾेई छा कंदुसि, मूंखे छा मिलंदो तव्हांखे सज़ा ॾेई करे, मां चाहियां थो त मुंहिंजा ॿार सुधरियल हुजनि बसि। जीअं अबो अमा चाहींदा आहिनि न त मुंहिंजे औलाद में ख़राबी न अचे, कोई माण्हू मुंहिंजे मथां आंगुर न खणे, सच पच अल्लाह तबारक व ताला बि ईअं थो चाहे त मुंहिंजे महबूब जी उम्मत जे मथां कोई आंगुर न खणे, ॿियनि उम्मतुनि जो माण्हू। अल्लाह ताला तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, तमामु तर ख़राफ़ात ऐं बुछड़ाइनि बुराइनि खां महफ़ूज़ रखे, हिफ़ाज़त नसीब फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।